ख़बर मां मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल बीहण सबब फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां पिया ट्रेनिंग सेंटर में तरबियत हासिल कंदड़ साबिर अली टगड़ दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर मां पिया मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल बीहण सबब फोत थी वियो आहे। ट्रेनिंग सेंटर में तरबियत हासिल कंदड़ साबिर अली टगड़ दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो। अफसोसनाक ख़बर ॾियूं पिया मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल बीहण करे फोत थी वियो आहे। ट्रेनिंग सेंटर में तरबियत हासिल करण दौरान साबिर अली टगड़ दिल बीहण करे फोत थी वियो आहे। मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो आहे। ट्रेनिंग सेंटर में तरबियत हासिल कंदड़ साबिर अली टगड़ दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो। आगाह कर रहा हूं मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल बीहण जे करे फोत थी वियो आहे। अफसोसनाक ख़बर ॾियूं पिया मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर मां ॾियूं पिया मलेर जे रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर में घोटकी वासी पुलिस एहलकार दिल जे बीहण जे करे फोत थी वियो आहे। ट्रेनिंग सेंटर में तरबियत हासिल कंदड़ साबिर अली टगड़ दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो आहे।